नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा हलूं त पीर जो गोठ पब्लिक हेल्थ म्यूनिसिपल इंतजामिया जी नाइली शहर के रोडन रस्तन ते गंदो पानी तलान की सूरत में बीठल रवासिन पारां घरन की चौदीवारी गंदो पानी बीठल हुजण जगहन के नुकसान जो दाऊं शहर जा रोड रस्ता गंदे पानी हेठ हुजण सब शहरी अजाब वारी जिंदगी गुजारण ते मजबूर। शहरीन अवामी न्यूज़ के बुधायो त पब्लिक हेल्थ म्यूनिसिपल इंतजामिया जी नाइली सबब शहर के हर तरफ रोड रस्ता गंदगी के वर चढ़ियल हर तरफ गंदो पानी बीठल जै सबब शहरी की जिंदगी अजाब बनल है। गंदो पानी घटन अंदर बीठल हुजण सबब घरन अचण वञण में सख्त तकलीफ के मुंह ॾेई रहिया आहियूं। निमाज़ी माण्हुनि के मस्जिदुनि ॾांहुं वञण में वॾी तकलीफ के मुंह ॾेई रहिया आहिनि। इन्हनि वधीक ॿुधायो त 10 ॾींहंनि खां गंदो पानी निकाल न थी सघियो जंहिं सबब गंदो पानी घरनि में काए पियो आहे। गंदगी सबब बीमारियूं फैलजी रहियूं। गंदगी सबब मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। जगहनि के नुकसान थी रहियो आहे। असीं इंतजामिया नाइल एसी अब्दुल बासित हकड़ो ऐं सीएमओ के बार बार शिकायतूं कयूं आहिनि। आसरा ॾेई रहिया आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त रोडन रस्तन ते अंदर बीठल गंदे पानी जो निकाल करायो वने बी सूरत में एहतजाज दायरो वधायो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।